الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذ قال الله يا عيسى ابن مريم أنت قلت للناس اتخذوني وأمي إلهين من دون الله قال سبحانك ما يكون لي أن أقول ما ليس لي بحق إن كنت قلته فقد علمته تعلم ما في نفسي ولا أعلم ما في نفسك إنك أنت علام الغيوب. ما قلت لهم إلا ما أمرتني به أن اعبدوا الله ربي وربكم وكنت عليهم شهيدا ما دمت فيهم فلما توفيتني كنت أنت الرقيب عليهم وأنت على كل شيء شهيد. إن تعذبهم فإنهم عبادك وإن تغفر لهم فإنك أنت العزيز الحكيم. قال الله هذا يوم ينفع الصادقين صدقهم لهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها أبدا رضي الله عنهم ورضوا عنه ذلك الفوز العظيم. لله ملك السماوات والأرض وما فيهن وهو على كل شيء قدير. صدق الله العظيम. जब वक्त फरमाइंदो अल्लाह ताला ए ईसा इब्न मरियम अलैहिस्सलाम छा तूं चयो माण्हुनि जे लाइ त बणायो तव्हां मूंखे ऐं मुंहिंजे माउ खे ॿ इलाह करे अल्लाह खां सवाइ। चवंदो पाक आहे तुंहिंजी ज़ात नाहे मुनासिब मुंहिंजे लाइ जो चवां मां उहा ॻाल्हि जो नाहे मुंहिंजे लाइ हक़। जेकॾहिं चयो हूंदो मां इहो त पोइ तूं ॼाती आहे शइ ॼाणे तूं जेका मुंहिंजे दिलि में आहे मुंहिंजे नफ़्स में आहे ऐं नथो ॼाणा मां जेका तुंहिंजे नफ़्स में आहे। बेशक तूं ई वॾो ॻुझ जो ॼाणू आहे। न चयो मां इन्हनि जे लाइ मगर जेको हुकुम कयो आहे तूं मूंखे इन्हीअ सां त इबादत कयो तव्हां अल्लाह जी जेको रब आहे मुंहिंजो ऐं रब आहे तव्हांजो। ऐं हुयुमि मां इन्हनि में मौजूद जेसिताणी जो हुयुमि मां इन्हनि में पोइ जॾहिं पूरो करायो तूं मूंखे त तूं ई निगहबान आहे इन्हनि ते ऐं तूं हर शइ ते हाज़िर आहे मौजूद आहे। जेकॾहिं अज़ाब कंदे तूं इन्हनि खे पोइ बेशक इहे बाना आहिनि तुंहिंजा ऐं जेकॾहिं माफ़ कंदे तूं इन्हनि जे लाइ पोइ बेशक तूं ज़बरदस्त हिकमत वारो आहीं। फरमाईंदो अल्लाह ताला ही ॾींहुं आहे जो नफ़ो ॾींदो सचनि खे सच इन्हनि जो। या फरमायो अल्लाह ताला ही ॾींहुं आहे अहिड़ो जो सचनि खे संदन सचाई नफ़ो ॾींदी। इन्हनि जे लाइ जन्नतूं बाग़ात जो वहनि थियूं इन्हनि जे हेठां नहरूं हमेशह रहंदड़ हूंदा इन्हीअ में हमेशह। राज़ी थियो अल्लाह ताला इन्हनि खां ऐं राज़ी थिया इहे इन्हीअ खां। इहा आहे कामयाबी वॾी। अल्लाह जे लाइ बादशाही आसमाननि जी ऐं ज़मीन जी ऐं जेको कुझु इन्हनि में आहे ऐं इहो हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे। सूरतुल माइदा जो 15 ऐं आख़िरी रुकू 7 सिपारे जो 5 रुकू आयत नंबर 115 खां आयत नंबर 120 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं। अल्लाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम को सवाल फरमाइंदो पुछा कंदो
अल्लाह खां सवा तूं इहा ॻाल्हि माण्हुनि खे चई त अल्लाह खां सवा मां ऐं मुंहिंजी अम्मा माबूद आहियूं। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम बारगाह आलिया में अर्ज़ कंदो सुबहानक, मुंहिंजा रब तुंहिंजी ज़ात पाक आहे, शरीक खां तुंहिंजी ज़ात पाक आहे। मां इहा ॻाल्हि चवां, इहे लफ़्ज़ चवां, मुंहिंजे लाइ मुनासिब ई नाहे, नबूअत जे मक़ाम जे लाइक़ ई नाहे। जो नबी चए त मां माबूद आहियां, मां अलाह आहियां, इहो चवण ई मुंहिंजे लाइ मुनासिब नाहे। पर जेकॾहिं मां चयो हूंदो त पोइ तुंहिंजे इल्म में हर शइ आहे, अलाह जे इल्म में हर शइ आहे। तूं त एॾो आलिम आहे, एॾो ॼाणू आहे, जो मुंहिंजी दिलि में जेको ख़्यालु पैदा थिए थो, तसवुर अचे थो, सोच अचे थी, इहा बि तुंहिंजे इल्म में आहे। ऐं मां तुंहिंजी मख़लूक, तुंहिंजो बंदो, तुंहिंजे ख़्याल में, तुंहिंजे मन में, तुंहिंजे चाहत में छा आहे, मूंखे इल्म ई कोन्हे को। अल्लाह छा थो चाहे, कई काइनात मां कंहिंखे बि ख़बर कोन्हे का त रब जी छा मशीयत आहे। इन्नका अंत अल्लामुल ग़ुयूब, तूं वॾो ॻुझ जो ॼाणू आहे। अल्लाम चइबो मुबालग़े जे सीगे खे, जंहिंखां मथे इल्मु थी ई न सघे। अल्लाह जे इल्म खां मथे कंहिंजो इल्मु आहे ई कोन। ॻुझ जो वॾे में वॾो ॼाणू अल्लाह जी ज़ात आहे, ॿियो कोई कोन्हे को। मां क़ुल्तु लहुम, मां इहा ॻाल्हि इन्हनि खे कोन चई आहे, मां इन्हनि खे उहा ॻाल्हि चई आहे जंहिंजो तूं हुकुम कयो आहे। तूं हुकुम कयो आहे त इन्हनि मख़लूक खे, पंहिंजी उम्मत खे मां ॿुधायां त अने अबुदुल्लाह, अलाह जी इबादत कयो। पोइ मां इहो पैगाम ॾिनो आहे त इबादत अलाह जी आहे। अलाह मुंहिंजो बि रब आहे, तव्हांजो बि रब आहे। माना जेको ख़ुदा हूंदो आहे उहो कंहिंजो मोहताज न हूंदो आहे। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जेकॾहिं ख़ुदा हुजे हा, माबूद हुजे हा, त पोइ मोहताज कीअं हुजे हा। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम पाण इन ॻाल्हि जो इक़रार कयो त अलाह जी इबादत कयो जेको मुंहिंजो रब आहे। रब माना तरबियत कंदड़, परवरिश पालना कंदड़, इंसान जे ज़रूरियात जो इंतज़ाम कंदड़, कुल काइनात ऐं मख़लूक खे आहिस्ता आहिस्ता तौर ते उन जे ज़रूरियात मुहैया करण वारी ज़ात ऐं तरबियत जी मोहताज हूंदी आहे ज़ात जेका मख़लूक आहे। ख़ालिक तरबियत जो मोहताज कोन्हे को, अलाह कंहिंजो मोहताज कोन्हे को। जेकॾहिं ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम अलाह हुजे हा त पोइ इन जो मोहताज न हुजे हा। हज़रत ईसा अलैहिस्सलाम त मोहताज हो रब जो। मां अलाह मुंहिंजो रब आहे, तव्हांजो रब आहे। बारगाह आलिया में अर्ज़ु कंदो, रब साईं मां जेसिताणी हुयुमि उन्हनि में मौजूदु, पोइ जॾहिं तूं मूंखे आसमान ते खणाए छॾियो, पोइ हिते तोखे निगाहबान, तुंहिंजो इल्मु तूं पियो ॼाणे त इन्हनि कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं, कहिड़ा ठाह ठाहियूं, ऐं हर शइ ते हाज़िर मौजूदु, ॾिसण पसण वारी ज़ात तो अलाह जी आहे। शहीद चइबो हर जॻह ते हाज़िर नाज़िर, हर वक़्त में मौजूदु अलाह जी ज़ात आहे। बाक़ी इहे मख़लूक उम्मतूं तुंहिंजा बाना आहिनि, अज़ाब कंदे तुंहिंजा बाना आहिनि, माफ़ कंदे तूं ज़बरदस्त हिकमत वारो आहे, तूं माफ़ करे छॾे, कोई तोखां पुछण वारो कोन्हे को। आख़िरी आयत में अल्लाह ताला फरमायो, अॼु सचनि खे पंहिंजी सचाई फ़ाइदो ॾींदी। दुनिया में सचाई जो फ़ाइदो कोन थो थिए, बज़ाहिर तौर ते फ़ाइदो हक़ीक़त में आहे पर माण्हू खे नज़र नथो अचे। अल्लाह ताला फरमाए त अॼु सचनि जी सचाई उन्हनि खे फ़ाइदो ॾींदी ऐं इन्हनि खे इन सचाई जे करे जन्नतूं मिलंदियूं, जिन जे हेठां नहरूं वहंदियूं, हमेशा हमेशा जन्नतुनि में रहंदा। दुनिया जी नेमत का बि हमेशा कोन अथव। जवानी भी आर्जी, पैसो भी आर्जी, इक़्तिदार ऐं कुर्सी भी आर्जी, हुस्न ऐं जमाल भी आर्जी, ताक़तूं भी आर्जी, सभु शयूं फ़ना थियूं थियनि। कल जवानी, अॼु पुड़प, कल कारावार, अॼु अछावार, कल पैसो, अॼु सुञाइप, कल इक़्तिदार जी कुर्सी जे नशे में धुत, अॼु इक़्तिदार जी कुर्सी ई कोन्हे। त इहे सभु शयूं आर्जी आहिनि। अल्लाह ताला फरमाए त जन्नत दाइमी आहे, हमेशा हमेशा रहंदो।
अल्लाह जी नेमत मिली वियसि, जन्नत मिली वियसि त उन खां पोइ ख़तमु थियणो ई कोन्हे। जन्नत वारी जवानी भी हमेशा, हुस्न भी हमेशा, ताक़त भी हमेशा, नेमतूं भी हमेशा, काई भी उन्हनि में जेको आहे कंहिं बि क़िस्म जी कमी कोन ईंदी। वॾे में वॾी सभु शइ खां मथे, जन्नत खां बि मथे अल्लाह जो रज़ामंदो आहे, रब जी ख़ुशनूदी आहे। जेको मालिक काइनात आहे, जन्नत जो मालिक आहे, पूरी काइनात जे हुस्न ऐं तख़लीक़ जो ख़ालिक़ ऐं मालिक आहे, उहो रब सां राज़ी थी वेंदो। अल्लाह राज़ी हूंदुनि, इहे पंहिंजे रब खां राज़ी थी वेंदा। ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम, वॾी कामयाबी आहे त रब राज़ी थी वञे। बसि दुनिया में भी मक़सदु इहो आहे, इबादतुनि मां, निमाज़ुनि मां, रोज़नि मां, हज मां, ज़कात मां, दीन ते हलण मां मक़सदु आहे त पंहिंजो रब राज़ी थी वञे। अल्लाह क़यामत जॾहिं राज़ी थी वेंदो, हो पंहिंजे रब खां राज़ी थी वेंदा। जन्नती ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम, वॾे में वॾी कामयाबी इहा रब जो रज़ा आहे। आख़िरी आयत में अल्लाह ताला फरमाए, बादशाही अल्लाह जी, आसमाननि में भी बादशाही रब जी, ज़मीन में भी बादशाही रब जी। वमा फ़ीहिन्न, इन्हनि सभ में, सभई आसमाननि में, सभई ज़मीननि में जेका भी मख़लूक़ आहे, जेका भी काइनात आहे, जेका भी शइ आहे, इन्हनि समूरनि जी बादशाही अल्लाह जे हथ में आहे। अल्लाह उन्हनि जो बादशाह आहे। अल्लाह ताला हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे। अल्लाह ताला असां समूरनि खे जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाए। रब से असां खां दुनिया में भी राज़ी थिए, आख़िरत में भी राज़ी थिए। एसि ताणी अल्लाह जे फ़ज़ुल सां सूरा माइदा पूरी थी। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी आचर जी राति सुभाणे मोकल आहे, वरी इंशाअल्लाह आचर जी राति सूरा अनाम शुरू कंदासीं इंशाअल्लाह ताला। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, रब्बना आतिना फिद्दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहबिहि अज़वाजिहि ज़ुर्रिय्यतिहि बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।